अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवर बाबा आला। मौजू कहानी। कहाणीअ जो नालो ड्रप ऐं ञुञ। ड्रप जानी माली नुक़सान घाटो थियण जो, शराब ख़ौफ़। ञुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियण जो, ढ सिराब। पार्ट नंबर 20। वरी हज़रत हूद संदसि क़ौम जे तरफ़ आयो। उन्हनि खे चयाईं, तव्हां माण्हू तमामु घणा फ़सादी ऐं सरकशी आहियो। उन्हनि माण्हुनि चयो हज़रत हूद खे, उन्हनि ॻाल्हियुनि खे तर्क करियो, इन्हनि ॻाल्हियुनि खे तर्क करियो जे न त हिन भेरे तोखे अहिड़ी अज़ियत ॾींदासीं जो पहिरीं तकलीफ़ तोखे विसरी वेंदी। ईअं चयो। हज़रत हूद अलैहिस्सलाम फ़रमायो, सरकशी करण खां बाज़ अचो ऐं पंहिंजे रब परवरदिगार जी तौबा करियो। पोइ त वरी उन्हनि माण्हुनि जे दिलनि में हज़रत हूद अलैहिस्सलाम जो रोब ऐं ख़ौफ़ दिलनि में क़ाइमु थी वियो। उन्हनि सम्झियो त हाणे असीं हज़रत हूद अलैहिस्सलाम जे तशदद करे कोन सघंदासीं। ईअं थियो। हज़रत हूद अलैहिस्सलाम अहिड़ी तरह सां ज़ोर सां नहरो वियो जो उहे माण्हू परे थी विया। हज़रत हूद अलैहिस्सलाम जन फ़रमायो, तव्हां माण्हू हज़रत नूह अलैहिस्सलाम जे क़ौम वांगुरु कुफ़र ते अड़िया पिया आहियो। हज़रत हूद अलैहिस्सलाम जन फ़रमायो, जहिड़ी तरह हज़रत नूह अलैहिस्सलाम संदसि क़ौम खे बददुआ कई हुई, ईअं कयो। अहिड़ी तरह सां तव्हीं माण्हू बि उन जा मुस्तहक़ आहियो जो आउं बि तव्हांखे बददुआ करियां। माण्हुनि ईअं चयो, हज़रत नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जा ख़ुदा कमज़ोर हुआ, न तव्हां हुआ जो ईअं थियो। असांजा सभु ख़ुदा मज़बूत आहिनि ऐं एतिरा तमामु घणा ताक़त वारा आहिनि जो तोखे अंदाज़ो बि कोन्हे को। ईअं चयो। उन्हनि माण्हुनि चयो, तोखे ख़बर बि कोन्हे। ईअं चयो। उन ज़माने में उन्हनि माण्हुनि जा कद डिघा हूंदा हुआ ऐं ताक़तवर बि हूंदा हुआ। ईअं हुयो। हज़रत हूद अलैहिस्सलाम 760 साल दावत कई। ईअं हुयो। हज़रत हूद अलैहिस्सलाम उन्हनि माण्हुनि खां रंजीदा थियो। हज़रत हूद अलैहिस्सलाम चयो, आउं डिॼां थो ऐं काव जे मैदान ते पथर गॾु कया अथव, उहो ई तव्हांजे मथां अज़ाब थींदो। हीअ पथर ख़ुदा जे तरफ़ां तव्हां ते अज़ाब न थियनि। ईअं न थिए। ईअं चयो। अलाह जी इबादत करियो ऐं क़ौम ख़ुदा भरिजो। अलाह जी इबादत करियो, ईमान आणियो। अगरि ईमान न आणिव त हे पहाड़ तव्हांजे मथां सबबु ख़ुदा जो अज़ाब गज़ब थी वेंदा। ईअं चयो। ईअं न थिए जो ईअं थिए। हज़रत हूद अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो, परवरदिगार, तुंहिंजे रिसालत जेतिरे क़द्र पहुचायां थो, ईअं चयो, ओतिरे क़द्र उन्हनि जो कुफ़्र ज़्यादा थिए पियो। ख़ुदा हज़रत हूद अलैहिस्सलाम जिन ते वही कई ऐं चयो, उन्हनि ते मींहुं कोन वसाईंदुसि। ईअं चयो। हज़रत हूद अलैहिस्सलाम संदसि क़ौम खे चयो, अलाह ख़ुदा मूंसां वाइदो कयो आहे कयो। अलाह ख़ुदा मूंसां वाइदो आहे कयो त तव्हां ते अज़ाब ईंदो, तव्हांखे मारींदो। ईअं चयो। हज़रत हूद अलैहिस्सलाम जिन जो इहो आवाज़ सभिनी जबलनि ताईं पहुची वियो। हज़रत हूद अलैहिस्सलाम जिन जो आवाज़ सभिनी ॿुधो, एतिरे ताईं जो हर क़िस्म जी हर जिन्स जे दरंदनि वहशियुनि बि ॿुधो ऐं हर जिन्स जा जानवर आया अची हज़रत हूद अलैहिस्सलाम वटि गॾु थिया ऐं अर्ज़ु कयो, असांखे त नाफ़रमाननि सां गॾु कोन मारींदे। ईअं चयो। इहो ॿुधी हज़रत हूद अलैहिस्सलाम उन्हनि जे लाइ बारगाह ख़ुदा में दुआ कई। ईअं थियो। अलाह वही फ़रमाई, हज़रत हूद अलैहिस्सलाम खे चयो, अलाह उन्हनि खे कोन मारींदो। ईअं चयो। अलाह
जा जेके नाफ़रमान आहिनि, जंहिं अलाह जी नाफ़रमानी कई आहे, उन्हनि खे मारींदो, ईअं चयो। आद क़ौम हज़रत हूद अलैहिस्सलाम जो हिकु क़बीलो हुयो, उन्हनि जो शहर 4 मंज़िल जा हुआ, ईअं हुयो।